नाज़रीन, हिन वक़्तु मां वेस्ट मिनिस्टर यूनिवर्सिटी हेरो कैंपस लंदन जे हॉल मां ॻाल्हाए रहियो आहियां। अॼु वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी 35वीं इंटरनेशनल कॉन्फ्रेंस थी रही आहे, जंहिंमें दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा ॾाहा अदीब दानिश्वर शिरकत करे रहिया आहिनि ऐं इन मौक़े ते असां उन्हनि मां चंद अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त उहा ॻाल्हि ॿोल अव्हां जे आॾो पेश कयूं। हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि साना जा प्रेसिडेंट डॉक्टर मक़बूल हालेपुट साहब, जेके पाण हिन वर्ल्ड सिंधी कांग्रेस में शिरकत करण लाइ पहुतल आहिनि लंडन। त जेका सिंध जी मौजूदा सूरत हाल आहे, जंहिंजे मथां हीअ कॉन्फ्रेंस थी रही आहे, त इन मजमूई सूरत हाल खे तव्हां कीअं ॾिसो पिया? साईं, ॻाल्हि इहा त हालतूं तमामु घणियूं मुंहिंजे ख़्याल में असां सिंधियुनि लाइ ॾुखियूं आहिनि। और अॼुकल्ह थोरो शायदि अटेंशन घटि थी थिए या असांजे हुते लोकली बि कुझु मायूसी आहे या बेसी आहे, जंहिंजे करे माण्हू ॻाल्हाइनि नथा पोइ डप में या कंहिं ॻाल्हि में। पर ॾिठो वञे त हाणे त असांजो सिंध में पंहिंजे धरतीअ ते जेको हक़ हाकमियत ख़तमु थी चुको आहे। न असांजा न गवर्नर असांजो आहे, न चीफ मिनिस्टर असांजो आहे, जेके मेजर पोज़ीशन असांजूं कुझु कोन आहिनि। ऐं असां पंहिंजे ई धरतीअ ते बेवस बेमदद वेठा आहियूं। पर हाणे असांखे हुन जो हिकिड़ो ई तरीक़ो थी सघे थो त जेके बि सिंधी आहिनि उते लोकल पे आहिनि या ॿाहिरि आहिनि, सभु गॾिजी पाण में उनजो असांजे पंहिंजे हक़नि जो आवाज़ असां उतारियूं। त छाकाणि हीअ हालतूं जीअं हलनि पियूं, उते इंफ्रास्ट्रक्चर को रहियो कोन्हे। असां वटि पंहिंजी धरतीअ ते असां कोई कंट्रोल कोन रहियो आहे। इन खां वधीक बदतर हालतूं कहिड़ियूं न थी सघनि। सो असांखे जेतिरो बि थी सघे पाण में गॾिजी पंहिंजा जेके थोरा घणा डिफरेंसिस आहिनि उहे ख़तमु करे पंहिंजी धरतीअ लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ जेको करे सघूं था करणु घुरिजे। हिन वक़्तु असांजी जेका कॉन्फ्रेंस इहा आहे 35वीं इंटरनेशनल कॉन्फ्रेंस सिंध ते लंडन में। असां हर साल इहा कॉन्फ्रेंस कंदा आहियूं, पर हिन कॉन्फ्रेंस जा हिकिड़ा 3 ख़ासि ऑब्जेक्टिव्स आहिनि और एम्स आहिनि। हिकु त असां सिंध जा करंट सिचुएशन खे ऐं जेके ह्यूमन राइट्स वायलेशन थी रहियूं आहिनि सिंध में, उन्हनि खे असां इंटरनेशनल प्लेटफॉर्म ते रेज़ करणु था चाहियूं, UK पार्लियामेंट में, UN में एंड सो ऑन। ऐं उनजे करे असां इहे सभु वॾा एक्सपर्ट्स ऐं सिंध खां ऐं ॿियनि मुल्कनि खां घुराइनि त असां हिन शइ ते हिकिड़ो डायलॉग पैदा कयूं त बाबा हिन डे टू डे जेका ह्यूमन राइट्स जा मसइला आहिनि या सिंध सां चैलेंजिस आहिनि, उन्हनि जो स्ट्रेटेजिक हल छा आहे ऐं स्ट्रेटेजिक हल छा आहे, उन में छा करणु खपे। छो जो असां हिन रोज़ जे मसइलनि में एॾो हामी था थी वञूं त असां स्ट्रेटेजिकली शइ खे प्लान ऐं सोचे नथा सघूं इन ॻाल्हि ते। ऐं इन जो इहो पहिरियों ख़ासि इहो आहे त असां हिन सभु गॾिजी वेही करे असां हिन ॻाल्हि ते सोचियूं त कीअं कम खे वधाइजे, इंटरनेशनल इन ह्यूमन राइट्स सिचुएशन खे या सिंध जे काज़ खे कीअं मथे प्रमोट कजे। ऐं ॿियो ई जेको आहे त असांजे तव्हां ॾिठो हूंदो असांजे स्पीकर जी लिस्ट में त असां जेका माण्हू इनवाइटेड घुराया आहिनि त सिंधी डायस्पोरा खे असां हिन वक़्तु ॾाढो असां फोकस कयो आहे। त जेका सिंधी साईं कैनेडा जा सिंधी आहिनि या अमेरिका जा सिंधी थिया या स्पेन ऐं यूरोप जे ॿियनि मुल्कनि खां जेका बि सिंधी आया आहिनि उन्हनि खे असां घुरायो आहे इंडिया जे सिंधियुनि खे। त इहे सिंधी जेका कम्यूनिटी डायस्पोरा आहे उहा तमामु वॾी कम्यूनिटी आहे। अबाउट 8 मिलियन खां मथे माण्हू हिते ॿाहिरनि मुल्कनि में रहनि था सिंधी। उन्हनि जो रोल असांजे सिंध जे हक़नि में ऐं सिंध जी सेफ गार्ड में ऐं सिंध जे राइट ऑफ सेल्फ डिटरमिनेशन में छा आहे, उन्हनि खे कीअं उन्हनि खे गॾाइजे इन शइ ते ऐं कीअं हो पंहिंजे रेस्पेक्टिव पंहिंजे मुल्कनि में असांजे सिंध जो केस मथे खणी सघनि था। सो इहो हिकिड़ो ॿियो ऑब्जेक्टिव आहे। ऐं टियों इहो ऑब्जेक्टिव आहे त असां यंग जनरेशन खे जेके हितां पैदा थियनि था सिंधी, उन्हनि खे असां एफिलिएशन्स कीअं ॾेखारियूं त सिंध में कीअं उन्हनि सां रिलेशनशिप कीअं कंदा आहियूं। ऐं ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका असां सम्झणु चाहियूं था त सिंध जेका ॿाहिरनि मुल्कनि में सिंधी रहनि था, उन्हनि जी जेका आइडेंटिटी आहे, कल्चर आहे या जेको बि पाण खे सिंधी सॾाइनि था, उहो तॾहिं ई हिकिड़ी वायबल आहे जॾहिं सिंध पाण सुखी सलामत ऐं ज़िंदा हूंदी, हुन जी क़ौम ज़िंदा हूंदी, हुन जी लैंग्वेज, हुन जी ॿोली ज़िंदा हूंदी, तॾहिं ई असांजी आइडेंटिटी बरक़रार सघे थी। सो उन करे असां सम्झूं था त जेका ॿाहिरां सिंधी आहिनि उन्हनि जो तमामु वॾो अहम रोल आहे सिंध जी राइट ऑफ सेल्फ डिटरमिनेशन मूव में। मेरी किताब का टाइटल है पाकिस्तान द गैरिजन स्टेट। तो उसके टाइटल से नज़र आता है कि जो तस्वर है पाकिस्तान का वो एक फ़ौजी किले का है। तो एक फ़ौजी किला अगर आप हमेशा के लिए लोगों में एक सिक्योरिटी पैराडाइम के ज़रिए
लोगों को डरा देंगे तो उसके अंदर कोई रोशन ख्याली, फ्रीडम ऑफ स्पीच, क्रिटिकल थिंकिंग तो उसमें उसकी इजाज़त नहीं हो सकती। तो ये जो गैरिजन स्टेट है इसने हर किस्म की ओरिजिनलिटी जो है ना सोच की, उसको रोका है। और अगर ये पाकिस्तान गैरिजन स्टेट ही बन के रही तो इसका फ्यूचर आने वाले वक्त में इंतहाई गुमराही की तरफ है। सारी दुनिया के अंदर सेकुलरिज्म, इलेक्टेड गवर्नमेंट और मल्टी पार्टी सिस्टम जब तक नहीं होगा, आइडियोलॉजिकल स्टेट चाहे वो लेफ्ट की हों, वो राइट की हों, वो अल्टीमेटली फेल हो जाती है। और पाकिस्तान तो बहुत देर पहले फेल हो चुका हुआ है, लेकिन ये इतना बड़ा मुल्क है, 230 मिलियन लोग, अगर ये डिसइंटीग्रेट हो जाता है तो सारी दुनिया के अंदर जो रेफ्यूजी आउटफ्लोज होंगी वो डिस्टर्ब कर देंगी सिस्टम को। तो दुनिया नहीं चाहती, लेकिन पाकिस्तान की अपनी रूलिंग क्लास, एस्टेब्लिशमेंट, डीप स्टेट, गैरिजन स्टेट को जो चलाती हैं, ये उनकी गुमराही, तंग नज़री ही पाकिस्तान के ज़वाल की बुनियाद बन सकती है। तो अगर पाकिस्तान को बचना है और फलना फूलना है तो ये सारे तरीके बदलने होंगे। हिंदुस्तान के साथ नॉर्मल रिलेशन होने चाहिए, बाकी अपने जो नेबर्स हैं उनके साथ भी, और पाकिस्तान शुड बी अ स्टेट अंडर इंटरनेशनल लॉ। ये नॉन स्टेट एक्टर्स, यहाँ से लश्कर तैयबा, जैश ए मोहम्मद, दीज आर टेररिस्ट ऑर्गेनाइजेशंस, इनका बिल्कुल खात्मा होना चाहिए। और आर्मी और मिलिट्री का रोल है सरहदों को प्रोटेक्ट करना फ्रॉम अग्रेशन, ये रोल उन्हीं का हो सकता है। जब वो इसको छोड़ के कुछ और रोल एक्वायर कर लेते हैं तो अपने ओरिजिनल रोल से भी वो दूर हो जाते हैं। और अब हम जानते हैं कि उन्होंने अपने इस पावर को नेशन के इंटरेस्ट को अपनी इंस्टीट्यूशन का इंटरेस्ट के साथ मिला दिया है। त सिंधीअ में चइबो आहे त जेको ॾींहुं पोइ उहो पोइ ते। सिंध जी सूरत हाल डेली बेसिस ते वञे थी ख़राब थी। तव्हां असांजे वसीलनि ते कब्ज़ा ॾिसो, ज़मीननि ते कब्ज़ा ॾिसो, दरिया ते कब्ज़ा ॾिसो, सिंध जे माण्हुनि सां हर फील्ड में ज़्यादती, ज़बरदस्ती। ॿोॾि जा जेके सतायल आहिनि, जिन पाण चयो त 8 मिलियन माण्हू उहे होमलेस थिया आहिनि, उहे अञा ताईं होमलेस। सिंध जे माण्हुनि लाइ धरतीअ ते पंहिंजा जेके बि वसीलनि जा दरवाज़ा, रोज़गार जा वसीला, जीअण जा वसीला, उहे बंदि कया। उनजे करे ज़रूरी आहे इन्हनि हालतुनि में, अहिड़ी ॾुखी तारीख़ हालतुनि में, त पंहिंजे वतन जी ॻाल्हि कजे, को कोशिशि कजे जो सॼी दुनिया ताईं पहुचजे, सिंध जी ॻाल्हि खे पहुचाइजे त असां सां कहिड़ो नाहक आहे। छाकाणि त दुनिया में असांजो जेको केस आहे उहो एॾो वसी प्रोफाइल हासिलु न करे सघियो आहे। हीअ कॉन्फ्रेंस उन असांजी कोशिशुनि जी कड़ी आहे त हिन ॻाल्हि खे वसी पैमाने ते दुनिया जे जेको सो मुख़्तलिफ़ जेके आहिनि, मीडिया आहे, इंटरनेशनल इदारा आहिनि, दानिश्वर आहिनि, ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, उनखे इहा ॻाल्हि सम्झाइजे त असां सां कहिड़ो नाहक आहे ऐं हीअ कोशिश हिकिड़ी कड़ी आहे। इन में GSN फ्रीडम मूवमेंट पारां असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस सां गॾु हूंदासीं ऐं ईंदड़ वक़्त में असां कोशिशि कयूं पिया त जेके बि सिंध दोस्त दुरियूं आहिनि, वतन जी आज़ादी लाइ, वतन जी ख़ुशहाली लाइ जेके बि कमु कनि थियूं, ॿाहिरि वेठल जेके बि इंटरनेशनल फोरमनि ते, उहे सिंधी हुजनि, बलोच हुजनि, पश्तून हुजनि, या जेके गिलगित बल्तिस्तानी हुजनि, जेके बि मज़लूम क़ौमूं आहिनि, असांजी कोशिशि आहे त सभिनी खे हिकिड़ो इंटरनेशनल फोरम ते गॾु कयूं ऐं हिकिड़ो इत्ताद ठाहियूं, जीअं हिन जेके आहिनि ज़ुल्मनि ऐं बर्बरियत, जेकी मिसिंग पर्सन्स जा मसइला आहिनि, सिंधी हिंदू नियाणियुनि खे जेको जबरी मज़हब तब्दील करायो पियो वञे, त इन्हनि ते असां गॾियल हिकिड़ी जदोजहद बि कयूं ऐं हिननि ज़ुल्मनि जे ख़ात्मे ताईं हिकिड़ो असां गॾिजी करे अॻिते हलण जो सिलसिलो जारी कयूं। ऐं असां पंहिंजी कॉन्फ्रेंस में
जेके आहिनि उहे 2 या 3 जेको आहे मौज़ू कवर कंदा आहियूं। हिकिड़ो त असां जेको यूके में सिंधी डायस्पोरा आहे उहो जेको आहे यंगस्टर ऐं पुराणा ऐं सिंधी हिंदू जेके आहिनि उन्हनि खे मिलाप जो जेको पहिरियों सेशन हुयो उहो कयोसीं। उन में कामयाबु तमामु सुठे नमूने सां मुख़्तलिफ़ आइडियाज़ आया, मुख़्तलिफ़ नवां ख़्याल आया। जेको ॿियो सेशन आहे उहो क़ौमी ख़ुदि इरादियत ते आहे। उन सेक्शन में असां वटि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी हिकिड़ी स्कॉलर आहे डॉक्टर फियोना, उहा बि हूंदी ऐं उन सेशन में सिंधियुनि ऐं बलोचनि जी जेकी क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जी जेकी जदोजहद आहे उनखे हाईलाइट कंदासीं। उन खां पोइ जेको टियों सेशन आहे उहो सॼो ह्यूमन राइट्स ते आहे। उन ह्यूमन राइट्स में ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ कवर था थियनि। बलोचनि जे इलाइक़नि में जेके बेआजबियूं थियनि थियूं, सिंधियुनि में जेके बेआजबियूं थियनि थियूं, गुमशुदा माण्हुनि ते ऐं सिंधी जेके हिंदुनि ते जेको जबुर थी रहियो आहे उन शयुनि खे असीं हाईलाइट कंदासीं। ऐं चोथों आख़िरी जेको सेशन आहे उहो ग्लोबल सिंधियन अलायंस जो, इहो हिकिड़ो नयो असांजे हिन दफ़े कॉन्फ्रेंस में असां ऐड कयो आहे। उन में छा थियो आहे जो इलाही असां बिलीव था कयूं त तक़रीबन सिंधी 50 मुल्कनि में रहनि था। हाणे असांखे लाइ ज़रूरी थी पियो आहे हिन वक़्तु त असां उन्हनि सॼी सिंधियुनि खे रीच आउट कयूं। त उहो जेको सेशन आहे उन में असां उन शइ ते घणो हाईलाइट कंदासीं त जेको ग्लोबल सिंधी अलायंस आहे उन में असां कीअं मिलायूं। उन में असांजे सना जेकी आहे सिंधी एसोसिएशन नॉर्थ अमेरिका, उनजो डॉक्टर मक़बूल हालेपोटो बि असां वटि आहे अॼु। उहो हिकिड़ो तमामु वॾी ऑर्गेनाइज़ेशन आहे अमेरिका जी ऐं तमामु उन्हनि जदोजहद कई आहे, महिनत कई आहे ऐं असां ऐं प्लस इंडिया मां बि सिंधी आयल आहिनि। त आउं सम्झां थो त इहो वॾो इम्पोर्टेंट रचो आहे। जेकी ॿी शइ असीं कंदा आहियूं उहो कोशिशि इहा कंदा आहियूं त न सिर्फ़ु जेको आहे असां सियासी तरीक़े सां शयुनि खे ॾिसूं पर जेको आहे अदबी ऐं जेको अकेडमिक तरीक़े सां दर्सी तरीक़े सां उन्हनि शयुनि खे बि एनालाइज़ कयूं। तंहिंजे करे प्रोफेसर रफ़ीक चांडियो आहे, उहो बि आयो आहे सिंध मां ऐं जीअं मां ॿुधायुमि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रोफेसर बि आया आहे ऐं हिकु ॿियो बि अकेडमिक माण्हू आयल आहिनि असां वटि जेके सुठी यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था ऐं पढ़ाइनि था ऐं उन ते लिखनि पढ़नि था। सो आउं सम्झां थो त हिकिड़ी ओवरऑल ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट जी ऐं अकेडमिक्स जी ऐं डायस्पोरा जी ऐं यंग माइनि जी ऐं मर्दनि जी ऐं ॿारनि जी ऐं वॾनि जी सभिनी जी हिकिड़ो मिलाप वारी कॉन्फ्रेंस आहे ऐं मूंखे तमामु ख़ुशी आहे जो असां इन शइ जो हिसो थिया आहियूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस तव्हांखे ख़बर आहे त हर साल इहा इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हर साल इंटरनेशनल कॉन्फ्रेंस कंदी आहे त जीअं दुनिया खे बि जेको आहे सो धरतीअ ते जेका जदोजहद थिए थी अॼु तव्हांखे ख़बर आहे दुनिया जेको आहे सो हिकिड़ो नंढिड़ो ॻोठ थी वई आहे ऐं उन में ज़रूरी आहे त उहे ॿाहिरि जी दुनिया खे बि ख़बर पए त असां छा पियो थिए हुते ऐं कहिड़ो ज़ुल्म पियो थिए। उन लाइ आवाज़ु उथारींदी रही आहे वर्ल्ड सिंधी कांग्रेस डिफरेंट फॉर्म्स ते ऐं तव्हां उनखे जेको आहे सो नशर बि कंदा रहिया आहियो ऐं कंदा रहो था। ईअं कैनेडा में बि असां कयूं था, US में बि जेको आहे सो थिए थो। बेसिकली ॾिसो ही मसइला जेके आहिनि उहो असांजे लाइ बाक़ाइदा हिकिड़ी लिस्ट तयारु करे कई वई आहे। हिकिड़ो ख़तमु न थींदो त ॿियो शुरू थी वेंदो। सो उन जेसीं ताईं असां बुनियाद में न वेंदासीं, जेसीं ताईं जेको आहे सो खूह मां कुतो न निकिरंदो तेसीं ताईं मसइलो हल थियणु जेको आहे सो टेम्पररी त थी वेंदो पर न थींदो। उनजो तरीक़ो जेको आहे जीअं असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जेका आहे सा उहा नेशनल सेल्फ डिटर्मिनेशन जेका आहे असां सिंधी क़ौम जे लाइ असां चाहियूं था त उहा थिए, असांजी स्ट्रगल उन जे लाइ आहे ऐं बाक़ी जेके मसइला आहिनि उन ते त रोज़ बरोज़ जेके आहे सो ॻाल्हियूं थींदियूं रहनि थियूं ऐं उन्हनि जे ते असां एहतिजाज बि कयूं था, मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते उनखे आवाज़ बि उथारियूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे सफ़र जा 35 साल पूरा कया आहिनि ऐं 35 साल हिकिड़ो इंटरनेशनल जेको मोर्चो आहे जीअं असां चवंदा आहियूं उनमें हिकु मज़बूत मोर्चो थी वियो आहे, सिंधी क़ौम जो आवाज़ थी वियो आहे। ऐं हीअ जेको वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे हवाले सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि एक्सप्लेन कंदी हलां त वर्ल्ड सिंधी कांग्रेस जेतिरे नमूने सां कमु करे रही आहे ऐं जेतिरी तेज़ी सां ऐं जेतिरी महिनत सां ऐं जेतिरी कामयाबी सां कमु रही आहे उन जे मुक़ाबले में उनखे ओतिरी मन्टा न मिली आहे या असांजो मैसेज जेको आहे सो सिंध जे ग्रास रूट ताईं न पुॼी सघियो आहे जंहिंजी असांखे जेका असां हमेशह उहा रहंदी। बाक़ी हीअ इंटरनेशनल जेका असां 35 सालगिरह असां करे रहिया आहियूं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां ऐं इन में सिंध जा जेके बढ़ंदड़ मसइला आहिनि जिन में हिंदू सिंधी नियाणियुनि जो कन्वर्जन, ज़बरदस्ती मज़हब तब्दील करे उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जूं शादियूं करणु ऐं इहो अॼु जो मसइलो न आहे, इहो सदियनि खां आहे पर जहिड़ी एग्रेसिव नमूने सां ऐं बेहयाई सां माना उहो थी रहियो आहे ऐं उहो इन 21वीं सदी में जिते मीडिया आहे, जिते एॾो आवाज़ु उथारियो थियो वञे ऐं एॾियूं जेके आहिनि से मज़म्मत कई थी वञे उनजे बावजूद बि जेका स्टेट आहे ऐं उन जा जेके इदारा आहिनि उहे ख़ामोश वेठा आहिनि जंहिंजे करे असां पंहिंजा जेका नेटिव सिंधी हिंदू भाइर आहिनि उन्हनि खे असां लूज़ था कयूं, उहे पंहिंजी धरती खे छॾे करे वञी रहिया आहिनि इंडिया ॾे। इहो असांजो वॾे में वॾो लॉस आहे। ॿियो सिंध जी जेका हीअं सूरत हाल आहे, जेका करप्शन आहे,
ज़ुल्म आहे, बर्बरियत आहे, फ़लस्तीन में जंग लॻे थी, असां चऊं था 5000 माण्हू मरी विया, सभिनी खे दुनिया खे ख़बर पए थी, पर जॾहिं ॿोॾि पई त 5000 माण्हू ईअं ॿुॾी विया हुआ ॾींहुं ॾिठे जो अहिड़ी बर्बरियत सां, पर उनजी का बि रिहेबिलिटेशन न थी आहे, का बि सेटलमेंट न थी आहे। इंसानी हक़नि जी जेका लताड़ थी रही आहे सिंध में, उनजो हिन खां बदतरीन दौर कोन्हे को। मां तव्हांखे चवां थी, ज़िया जे दौर में मार्शल लॉ में के साफ़ खे कोड़ो लॻंदो हो त दुनिया खे ख़बर पवंदी हुई त जेको आहे ज़ुल्म आहे, पर हिते जहिड़े स्लो नमूने सां सिंध जो जेनोसाइड कयो थो वञे, सिंध जी मीडिया ते जेको कंट्रोल कयो वियो आहे, सिंध जे आवाज़ ते कंट्रोल कयो वियो आहे, उन सभिनी जी असां मज़म्मत था कयूं ऐं पंहिंजे आवाज़ खे इंटरनेशनल मीडिया ताईं पुॼाइणु चाहियूं था। ऐं असां सिंध में रहंदड़ जेके बि सियासी समाजी कुवतूं आहिनि या पार्टियूं आहिनि या क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, उन सभ खे चवंदासीं ही टाइम असांखे ॿधी सां रहण जो आहे, असांखे गॾिजी रहण जो आहे ऐं असां पंहिंजे एजेंडा खे वधीक फोकस ऐं मीनिंगफुल मां इहा स्ट्रगल चवां थी त छाकाणि त असां एॾा टुर आहियूं, एॾा जेके आहिनि अलॻि अलॻि असां जूं सोचूं थी वियूं आहिनि, डाइवर्ट असांखे कयो वियो आहे ऐं पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे करे कुझु माण्हू थी बि विया आहिनि। उन सभिनी शयुनि खे जेको आहे सो फोकस करे कि मीनिंगफुल जदोजहद कयूं ताकी इन दौड़ मां असांजी जान छुटे, को सिंध में सुकून हुजे, आसूदगी हुजे, ख़ुशहाली हुजे, इंसान पंहिंजूं नियाणियूं ॿाहिरि छॾे त को ख़ुशी सां छॾे, या ॿाहिरि माण्हू वञे थो ख़बर न आहे लुटे के एक्सीडेंट में मरी वियो या मारियो वियो। सो अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल जे ख़िलाफ़ असां जेको आहे सो हीअ कॉन्फ्रेंस कई आहे। ऐं हीअ कॉन्फ्रेंस न आहे, साल में एतिरियूं केतिरियूं एक्टिविटीज़ आहिनि जेको वर्ल्ड सिंधी कांग्रेस करे थी, चाहे UNO में हुजे सेशंस हुजनि या आहे जेको आहे सो 10 डाउनिंग स्ट्रीट जे साम्हूं मुज़ाहिरा हुजनि या पाकिस्तान काउंसलेट जे साम्हूं हुजनि, रुगो UK में न, पर कैनेडा, अमेरिका ऐं ॿियूं जेके स्टेट आहिनि अमेरिका जूं, उनमें भरपूर नमूने सां इहा आवाज़ उठायो थो वञे। ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि जेका आहे सा WC थी करे थी, उहा ब्रिज थी करे हिंदी आहे ऐं बल्कि सॼी दुनिया में रहंदड़ जेका असांजा हिंदू सिंधी भाइर आहिनि, उन्हनि जे विच में ब्रिज आहे, कम्युनिकेशन आहे। इहा वॾी हिकिड़ी सुठी ऐं पॉज़िटिव शइ आहे जेका स्टेट खे पसंदि न आहे, पर इहो असांजो मोर्चो आहे स्ट्रॉन्ग WC, अचो त इनखे मज़बूत कयूं ऐं सगारो कयूं।